दोस्तों उम्मीद है सब ठीक ठाक सब खैरियत सां हूंदा। अॼु शमन अली मीराली जो एल्बम है 77 ऐं वॉल्यूम नंबर 2 ऐं हुन जेको अॻिलो मां फोटू रखियो हुयो उन ते वॉल्यूम लिखियल है 1। असल में इहो चक्कर ईअं आहे त हिन एल्बम दौरान माना 17 खां 18 या 19 गाना रिकॉर्डिंग थिया हुया। सो इन करे हुननि 2 एल्बम तैयार कया हुआ। मतिलबु एल्बम हिकिड़ो ई कयूं, माना 77 78 करे हलाईंदा नी, इन जो भलो अंदाज़ थिए हा, पर हिननि वॉल्यूम करे छॾियो। बहरहाल ईअं बि सही आहे, हे बि सुठो एल्बम आहे, बहितरीन आहे। गीत हिन में जेको आहे गौहर गदाई जेको लिखियो, हिन जे उस्ताद जी माना जेको लक़ब ॾिनो वियो शमन अली मीराली सिंधी गीतनि जो शहनशाह शमन अली मीराली। असल में गीत ई इहो गौहर गदाई ठाहे हिन खे ज़बरदस्त ॾिनो ऐं मशहूर भी घणो थियो। सिंधी गीतनि जो शहनशाह आहियां मां, ज़बरदस्त एल्बम आहे ऐं ज़बरदस्त गीत लिखियो गौहर गदाई। ऐं गौहर गदाई जा काफ़ी गीत जेके आहिनि न मीराली साहब ॻाया ज़बरदस्त अंदाज़ में। ऐं हिन एल्बम एतिरी मुंहिंजे हिसाब सां कमाई न कई हुई, मुंहिंजे हिसाब सां ॾिठो वञे त। फोटू नओं अंदाज़ आहे, फोटू नए स्टाइल जो आहे ऐं हिन में गीत एतिरा ख़ासि न आहिनि। आहे त मीराली साहब जो हर गीत सुठो आहे, पर शाइरी एतिरी ख़ासि न आहे। वधीक तव्हांखे हिन जा गीत ॿुधायूं था कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन वीडियो में असां कोई बि गीत शामिलु नथा कयूं। ऐं हाणे हलूं था हिन जे गीतनि ॾे। पहिरियों गीत जेको आहे बशीर पंवर साहब गीत लिखियो आहे। पहिरियों गीत जा ॿोल लिखिया अथई गुलाब जो गुल, ऐं उन खां पोइ आहे रोशन नारेजो साहब उन गीत लिखियो आहे पल न सरे थी। उन खां पोइ गौहर गदाई साहब जेको लिखियो सिंधी गीतनि जो शहनशाह आहियां मां, ज़बरदस्त गीत मूंखे पसंदि आहे ॾाढो। उन खां पोइ बरकत मीराली जो गीत आहे अल्लाह जे नाले मौला जे नाले। उन खां पोइ अनीस जमाली जो गीत आहे जीउ चवां जानी तोखे। उन खां पोइ असलम खोसे जो गीत आहे असगर खोसे जो गीत हिकु इहो आहे, हिकु 50 एल्बम में आहे। ज़बरदस्त जेको गीत आहे हिन में, जेको 50 एल्बम दीदार में मीराली ॻायो न, फुरे वएं दिलि मुंहिंजी, ज़बरदस्त गीत आहे। गीत जा ॿोल कुझु ईअं हुया फुर थे दिलि दस्तानो खन्ना माछिया मर्ज़ी थई जानी ठहां द या न, माना फुरे वएं मुंहिंजी दिलि हाणे ठहे या न ठहे, ज़बरदस्त गीत आहे उहो। उन खां पोइ आहे ॾाॾू शेख जो गीत आहे धिका ॾेई मोटायूं मूंखे पिरीअ जे ॻोठ मां। उन खां पोइ आबिद खोसे साहब जी शाइरी आहे मूंखे सारे। उन खां पोइ आहे परदेसी प्यारो, ज़बरदस्त गीत आहे इहो। ऐं उन खां पोइ जावेद उमराणी जो गीत आहे बेसबब यार। इहो आहे एल्बम 77 जो वॉल्यूम नंबर 2। एल्बम जी एतिरी शाइरी ख़ासि कोन आहे, वधीक काफ़ी माण्हुनि ॿुधो हूंदो एल्बम। हालांकि नई तस्वीर ईंदी हुई त हर कोई दिलि ऐं चाह सां वठंदो बि हुयो ऐं ॿुधंदो बि हुयो। उन खां पोइ जेके काफ़ी एल्बम कया मीराली साहब, तमामु घणो विया बेस्ट। कुझु लतीफ़ में कई, कुझु सचल में कई। इंशाल्लाह वीडियो ठाहींदासीं हाणे अॻिते। तव्हां दोस्तनि जी कमेंट्स जो इंतज़ारु हूंदो त कहिड़े कंपनी में हाणे शमन मीराली जा एल्बम ठाहियूं असां। ठीकु आहे दोस्तों, कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाईंदा। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो उन ई कमेंट ते हूंदी।